नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी चयो त मुल्क हिन वक्त ख़तरनि में आहे। हुक्मरान का वॾी ग़लती करे सघनि था। हुकूमत खे घर भेड़ो करणु हिन वक्त तमामु घणो ज़रूरी थी चुको आहे। ज़रीन मूजिबि अॻूणे सदर इहा ॻाल्हि पीपल्स पार्टी पंजाब जे जनरल सेक्रेटरी चौधरी मंज़ूर अहमद सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल दौरान कयूं आहिनि। आसिफ ज़रदारी इहो बि वाज़ह कयो आहे त PDM मुतहद आहे, अपोज़िशन पार्टी में को बि इख़्तिलाफ़ न आहे। आसिफ ज़रदारी वधीक चयो त हुक्मरान जी नाअहली सबबि मुल्क कंहिं वॾे हादसे जो शिकार थी सघे थो। हुकूमत खां छुटकारे लाइ PDM समूरा ऑप्शन इस्तेमाल कंदी। हिन वधीक चयो त ईंदड़ कुझु महीने में मुल्की सियासत जे मुस्तक़बिल लाइ तमामु घणा अहम आहिनि। हुक्मरान खे हाणे वधीक कोरोना जे पुठियां लिकण न ॾींदासीं। ही माण्हू न वैक्सीन ख़रीद करे सघंदा, न बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खां अलावा कोरोना जी सूरत हाल दौरान अवाम जी मदद करे सघंदा। अॻूणे सदर चयो आहे त असां 2008 जी आलमी मुआशी बहरान जे बावजूदि एक्सपोर्ट 19 अरब खां 26 अरब ताईं वधाए मुल्क जो रेवेन्यू डबल कयो। मुलाज़िमनि जूं 125% पगारूं वधायूं आहिनि ऐं सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में 100% वाध कई आहे। आसिफ ज़रदारी वधीक चयो त मूं अॻे ई चयो हो त ही सिलेक्टेड हुक्मरान पंहिंजे वज़न सां पाण किरंदा, हाणे इहे किरी चुका आहिनि। बस हाणे हिकु आख़िरी धके जी ज़रूरत है। PDM सां मिली पीपल्स पार्टी नाकाम ऐं नाअहल टोले खे घर मोकिलंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।